अॼु जेको माॻ असांजी मंज़िल हो, उहो शहर टंडो अल्लाहयार खां अटकल 20 किलोमीटर अॻिते मीरवाह रोड ते कोठ मन्नू थेबो वेझो क़दीम तारीख़ी आस्थान आहे, जंहिंखे हीरा ऐं झीरा जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही माॻ ज़िले टंडो अल्लाहयार ऐं उन जे आसपास में मौजूद सूटहड़ बिरादरी लाइ अक़ीदत जी जाइ आहे। सूटहड़ बिरादरी मुताबिक़ सॼी सिंध में कुल 7 भेनरूं अहिड़ियूं हुयूं जेकी संदुनि लाइ अवतार ऐं देवियुनि जो दर्जो रखनि थियूं, जिन जूं ॾेवरियूं सॼी सिंध में अलॻि अलॻि जॻहियुनि ते मौजूद आहिनि, जिन मां 2 ही हीरा ऐं झीरा आहिनि। पर सूटहड़ बिरादरी जा माण्हू हिननि मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात नथा ॿुधाइनि। सिंध सोहारी जो हिकु बर्क़ तारीख़दान क़िबला साईं फ़तह मोहम्मद थेबो साहिब मशहूर इश्किया दास्तान फुलवंत ऐं भूरी जे किस्से में लिखनि था त ही 2 भेनरूं हीरा ऐं झीरा फुलवंत ऐं भूरी जूं न्याणियूं हुयूं। साईं फ़तह मोहम्मद थेबो साहब जे चवण मुताबिक़ फुलवंत ऐं भूरी जे दाग़ चढ़ण खां पोइ संदुनि जाइ ते ॿिया हुक्मरान बणिजी विया ऐं संदुनि न्याणियूं हीरा ऐं झीरा 2 कुंभारनि में वञी रहियूं, जिते वॾियूं थियूं ऐं आख़िर में ही 2 भेनरूं बि सतियूं थियूं। मौजूदा वक़्त में हीरा ऐं झीरा जो आस्थान सुठी संभाल हेठि आहे। हिन आस्थान जे चौधारी दीवार ॾिनल आहे। अंदर दाख़िल थियण लाइ वॾो गेट आहे। हिते गुल ॿूटा ऐं वण पोखे माहौल खे घणो खुशगवार ऐं ख़ूबसूरत बणायो वियो आहे। हिते 2 ॾेवरियूं आहिनि, जिन मां हिकु हीरा ऐं ॿी झीरा सां मंसूब आहे। सूटहड़ बिरादरी जा माण्हू हिते ईंदा रहनि था ऐं पंहिंजूं मज़हबी रस्मूं अदा कनि था।